मुझो हिन जी न्याणी जे पोती ऐं रवे खे हथ लॻी वियो कहिड़ी क़यामत अची वई। बदकार इंसान तुझे या जुरत जंहिं मज़लूम माण्हुनि खे ॿिनि टकनि जो हारी थो चई ऐं हुनजे न्याणी जे मथे ते चादर लाथी। मां तोखे पंहिंजो भाउ चवण में शर्म महसूस थो कयां। शर्म। बिरादरी खान आज़म हिन करे बणायो आहे। फ्रेम चेंज कर। हिन ॿिनि टके जे अदा साईं ही ॿिनि टके इन टके जे हारी जे करे ॿिनि खे चलो अदा साईं हिन ॿिनि टके जे हारी जे करे अदा साईं हिन टके जे हारी जे करे मामा अदा साईं हिन टके जे हारी जे करे टके जे हारी जे करे दीवार पर यूज़ कर सही दीवार पर यूज़ जो असां गरीबन वटि हिकु शइ हूंदी आहे जेके असां इज़त चवंदा आहियूं इज़त। ओके जी दोस्तों अभी ॾिसी रहिया आहियो हीअ आहे असांजो ड्रामा सीरियल ॾाढनि जो ॾे जंहिंजी लोकेशन तव्हांखे साम्हूं नज़र अचे पई ऐं हीउ ड्रामो जेको आहे त तमामु जल्द रिलीज़ थिए पियो लाला फयाज़ ऑफिशियल यूट्यूब चैनल तां। इंशाअल्लाह ताला असांजी कोशिशि आहे हीअ सेट तव्हांखे ॾेखारियूं पिया जीअं त असां मुख़्तलिफ़ शहरनि में मुख़्तलिफ़ लोकेशन ते जेको आहे त रिकॉर्डिंग असां कयूं पिया ड्रामनि जी। सो अव्हांजे साम्हूं आहे इंशाअल्लाह जल्दी ड्रामो अचे पियो असांजो। बहरहाल असांजी जेकी महिनत आहे मुकमल तॾहिं थींदी आहे जॾहिं तव्हां ॾिसंदड़ ॾींदो आहे असांखे सुहिणी सुठी मोट ऐं असांजी का ग़लती हूंदी आहे त उहा बि असांखे ॿुधाए ॾींदा आहियो कमेंट जे वसीले ऐं कमेंट करे ॿुधाईंदा आहियो त हीअ तव्हांजी ग़लती आहे। उन में असांजी दिलि तॾहिं ख़ुशि थींदी आहे जॾहिं तव्हां कमेंट में ॿुधाईंदा आहियो ग़लती ऐं ग़लती करे मतिलबु दुरुस्त करण लाइ नेक्स्ट जॾहिं ज़मान खान ॿीहर करण जी कोशिशि न कंदा असां ग़लती खे सुधारे करे निकिरी रहिया हुआसीं। ड्रामे जो राइटर जेको आहे त मस्ती मज़ाक कंदे हिक ॿिए खे चवंदा पंहिंजो महबूब गुलाटी साहब आहे डायरेक्टर रूमाल कपड़ा आर्टिस्ट जे ड्रामे में तक़रीबन आर्टिस्ट आहिनि। सो खिलंदे खिलंदे मां वरी वीडियो शूट करे वरितो दोस्त दादा खिलन पिया करेक्ट कयो आहे। इतां असां ड्रामे जी ख़ासि जेकी ॻाल्हि आहे अलियाद होटल ते चांहि पीअण खां पहिरीं हिन सां सीन जो तव्हांखे मां छा ॿुधायां। पहिरें जेकी स्टोरी हूंदी हुयूं असां कंदा हुआसीं थोरो जल्दी तकड़बाजी में कंदा हुआसीं। पहिरीं में तव्हांखे ख़बर हूंदी त मुंहिंजो तक़रीबन 6 खां 7 महीना लॻी विया आहिनि हिन ड्रामे खे शूट कंदे कंदे। सो इंशाअल्लाह ताला तव्हांखे पसंदि ईंदो। मिठल खान ज़मान खान हद करे छॾी आहे हद ॾाढ जी हद करे छॾी अथई ॾाढ जी। वरी असां हलियासीं पार्क में जिथे हुयो असांजी गाने जी शूट खां पोइ करणा हुया असांखे सीन ऐं इलाही गर्मी थी चुकी हुई जिथां असां गाने जी आउटडोर शूट करे वापसि अचूं पिया। असांजी कट लॻी पियो हिकिड़ो निराला आइस्क्रीम वारो जेको तव्हां बैक साइड ते म्यूज़िक ॿुधो हूंदो निराला आइस्क्रीम कंदो पियो हुते। बहरहाल हुन खां आइस्क्रीम कोन खाधी छो त असांखे हुई जल्दी बाक़ी हुनजे आइस्क्रीम वारी जेका पेटी आहे फ्रिज आहे हुन में पियो हुयो थधो पाणी। सो असांखे इलाही प्यास लॻल हुई उन लॻल हुई हुन खां वरितो थधो पाणी ऐं पाणी पीअण खां पोइ हलिया आयासीं। गाने जो हिकिड़ो ॿियो सीन रहंदो हुयो मतिलबु सोर्स रहंदो हुयो मॉडलिंग जो जेको साम्हूं तव्हांखे नज़र अचे पियो। हिते ऑडियो जेको आहे त मां नथो हणी सघां छो त असांजो गानो सीक्रेट आहे इहो अॻु में असां शो नथा करे सघूं। सो हीअ जॾहिं गानो रिलीज़ थींदो उन ॾींहुं तव्हांखे ॿुधण लाइ ईंदो त कहिड़ो गानो आहे किथे आहे ऐं छा आहे। हिन गाने खे फ़िलहालु फिल्मायूं पिया ऐं इन जो बि तव्हां इंतज़ारु कयो त हीउ गानो बि अनक़रीब मुंहिंजे जेको आहे त यूट्यूब चैनल तां ऐं फेसबुक पेज तां ऑनियर थिए पियो ऐं ड्रामा सीरियल ॾाढनि जो ॾे बि तव्हांखे ॾिसण लाइ मिलंदो। सो असांजी कोशिशि जेकी आहे उहा तॾहिं मुकमल हूंदी आहे तॾहिं असांजी दिलि ठरंदी आहे जॾहिं तव्हां दोस्त ॾिसंदा आहियो। ऐं मिलूं था कंहिं ॿिए वीडियो में कंहिं ॿिए ड्रामे ते कंहिं ॿिए सेट ते ताईं असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।
अस्सलाम वालेकुम या अली मदद मां आया हुआ जो पंहिंजो आर्टिस्ट डायरेक्टर लाला फयाज़ ऐं हिन टाइम असां मौजूदु आहियूं ड्रामा सीरियल ॾाढनि जो ॾे जे सेट ते। अॼु हुयो ॾाढनि जो ॾे जो स्पेल जेको आहे उनमें जेका करेक्टर हुया उहे कुझु रिकॉर्डिंग जंहिंजी रहियल हुई उहा असां करे वरिती आहे। इंशाल्लाह ताला हीउ ड्रामो जेको आहे तमामु जल्द तव्हांखे लाला फयाज़ ऑफिशियल यूट्यूब चैनल तां मिलंदो। अॼु असांजे हिन ड्रामे में जेको हिकिड़ो करेक्टर हुयो उहो मामा सरवर घोटो साहिबु घोटकी खां कई ॾेरकी ताईं पहुता, उनजी वॾी महिरबानी। मामो साईं असां सां हमेशह साथ में रहंदो आहे ऐं असां हमेशह गॾु कमु कयो आहे। इहो असांजो पाण में प्यार मोहबत आहे, इहो हिकिड़ो बहानो आहे कमु करण जो। गॾु बाक़ी हूअं त असां हमेशह गॾु हूंदा आहियूं। मामा साईं कीअं आहियो? दुआनी लाला ख़ैर ख़ुशि रहो। संगत अस्सलाम वालेकुम या अली मदद। जीअं त अॼु असां सेट ते आहियूं ड्रामा सीरियल ॾाढनि जो ॾे। तमामु ॾाढो मज़ो आयो। छा त लोकेशन हुई, छा त किरदारु हुयो ऐं शहबाज़ ख़ान जो करेक्टर हुयो मुंहिंजो। तमामु बहितरीनु स्टोरी हुई ऐं बहितरीनु करेक्टर हुयो। जेको हाल हुयो निभायोसीं ऐं साल थी वियो आहे असां रिकॉर्डिंग बि न कई आहे। वरी लाले जी महिरबानी आहे, वरी इंशाल्लाह ताला असांखे घुरायोसीं, कमु स्टार्ट थी चुको आहे। वधीक तव्हां ॾिसंदव इंशाल्लाह ताला तव्हांखे मज़ो ईंदो। सिंध सलामत साथ सलामत। जी लतीफ़ जी लतीफ़ जी दोस्तो, हीउ हुयो असांजो सिंध जो महान आर्टिस्ट डायरेक्टर, तमामु बहितरीनु इंसानु असांजो मामा सरवर घोटो साहिबु। ऐं हीउ ड्रामो जेको आहे तमामु जल्द तव्हांखे लाला फयाज़ ऑफिशियल यूट्यूब चैनल तां मिलंदो। मामा तव्हां बि दोस्तनि खे चओ न। दोस्तो जीअं त असांजो चैनल आहे लाला फयाज़, यूट्यूब ते चैनल आहे लाला फयाज़ ऑफिशियल, हिनखे तव्हां ॾिसण न विसारींदव। इंशाल्लाह ताला तमामु जल्द ई असां ड्रामो ऑन एयर कंदासीं ऐं तव्हां दोस्तनि जी दुआनि जी ज़रूरत आहे। ऐं हिनखे वधि खां वधि ड्रामे खे ॾिसो, शेयर कयो, असांजी सपोर्ट कयो। तव्हां दोस्त ई आहियो असांखे, जेके मोहबत ॾींदा आहियो, सपोर्ट कंदा आहियो लाले खे, असांखे। इहा तव्हांजो मोहबत आहे, असां सां प्यारु आहे। मौला ख़ुशि कंदो तव्हांखे। ओके।